अस्सलाम वालेकुम नादरीन, अमीर सी रहिया आहियो सचवा समाचार। सचवा तरफ़ां सॼी सिंध जे हर नंढे वॾे शहर में शानदार रैलियूं कढियूं वयूं पाक आर्मी जी हिमायत में। सचवा जे हर नंढे वॾे शहर, ज़िले हेडक्वार्टर, डिवीज़ननि में सचवा पाकिस्तान जी हिमायत में शानदार रैलियूं कढी साबित करे ॾेखारियो त चांडिया बिरादरी पंहिंजे वतन ऐं मुल्क जी बहितरीन नमूने सां दिफ़ा करे सघे थी। सचवा जा अदीब, शाइर ऐं सियासी वर्कर सभु रोडनि ते निकिरी आया, पाकिस्तान जी हिमायत में शानदार रैलियूं कढियनि। सचवा जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल कराची में हज़ारे माण्हुनि जी रैली कढी साबित करे ॾेखारियो ऐं रैली खे ख़िताब कंदे चयईं त पाक आर्मी एतिरी त मज़बूत आर्मी आहे जो हर जंग में इंडिया खे धूल चटणी पई। हिन चयो, सेक्रेटरी जनरल अब्दुल मलक चांडियो चयो त इंडिया खे कारगिल विसरी वियो। इंडिया जॾहिं बि पाकिस्तान सां जंग कई त उन वक़्तु सवाइ नाकामी जे बाक़ी कुझु हुनखे नसीब न थियो। लाड़काणे में सचवा जे मरकज़ी नायब सदर एजाज़ चांडियो ऐं जनरल सेक्रेटरी लाड़काणो महमूद ख़ान चांडियो ऐं नामियारो अदीब अहमद अली साबिर चांडियो ऐं रईस शमसुद्दीन चांडियो जी अॻुवाणी में सवें माण्हुनि जी रैली निकिती ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणंदा मुख़्तलिफ़ चौराहनि मां थींदा मेन प्रेस क्लब पहुता। उनखां अलावा सचवा तरफ़ां सखर में ऐं खैरपुर मीरस में ज़बरदस्त रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी नामियारो अदीब मोहम्मद इसाक़ चांडियो ऐं सचवा खैरपुर मीरस जे सदर रईस कुर्बान अली चांडियो ऐं अता हुसैन चांडियो जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली खे मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो। सचवा सॼी सिंध में बहितरीन रैलियूं कढी साबित करे ॾेखारियो त पाक आर्मी ज़िंदाबाद,